अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सब बचाओ सच्चाई लफ्ज़ माना सूंह खूबसूरती सोभिया हुस्न सुहिणाई मोयो मन लुभाइण दिलि कसण दिलि वठण मफ़्तून करण खुतल खोड़ हणण फुकिजी वञण बीठल ठगी दगा फ़रेब चालाकी कुपत गिधी मन मुंझियो खटे थियण सुठो थियण तकिजण परेशान थियण कक थियण चाल चलत हलत चलत रस्म राज ढोंगी मकिरिलो ठग हर्फ जी ढोंग कंदड़ मकर फ़रेब दगा धोखो ठगी दोलाभ फ़रेब दगा दोलाभ धोखो रोह छल वड़ लक्षण अफ़आल आदत एहसान मेहरबानी मुआफ़िक़ जहिड़ो साॻियो मौजूब बराबर जोगो अताब बेज़ारी मलामत मेहणो बुरापो गुस्सो चिड़ फरमाइश सम्झाणी हिदायत तलक़ीन तंबीह ताकीद जोको अंदेशो डप भउ नुक़सान ख़ौफ़ जोखम ख़ता चुक भुल ग़लती सहो कसूर जुर्म पाप ज़ाहिर ज़हूर खुलियो खुलायो पधिरे पिड़ साफ़ आश्कार बंदिश झल तल रोक मना मुखालिफ़ ख़िलाफ़ थींदड़ उपरगिंदड़ आॾो ईंदड़ सहीयो कोशिश जतन कशालो महिनत जल्दाई निस्बत लाॻापो वारो अज़ीज़ मिट माइट पोश पर्दो निकाब ढकींदड़ टटोलियूं मस्करी खेचल करण खिल करण धिकारींदो नफ़रत कंदो पुछण कंदो कराहत कंदो टारींदो खौंस करण शरारत करण हरकत करण हथ रांदि करण चितराई करण अचर तात ॻाल्हि यादगिरी आदत हरकत प्यार चाह मोह उल्फत प्रेम अलिफ हेठियनि सुवालनि जो जवाबु ॾियो। सवाल सचाई जा कहिड़ा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? जवाब सचाई जा फ़ाइदा इहे आहिनि इज़त ऐं मान मिले थो माण्हू शर्मंदो न थींदो आहे सच ॻाल्हाइण महिल माण्हू कॾहिं बि कंहिंखां ख़ौफ़ महसूस न कंदो आहे हमेशह सुठो रहंदो आहे। सवाल नंबर 2 खलीज बेग जे सबक़ सचाई मां असांखे कहिड़ी नसीहत मिले थी? जवाब मिलंदो आहे खलीज बेग जे सबक़ सचाई मां असांखे इहा नसीहत मिले थी त हमेशह सच ॻाल्हायो कूड़ धोखे फ़रेब खां पाण खे बचायो। सवाल नंबर 3 असांखे पंहिंजी ज़िंदगी कहिड़ी रीति गुज़ारणु घुरिजे? जवाब असांखे पंहिंजी ज़िंदगी सचाई सां गुज़ारणु घुरिजे छो त सच ॻाल्हाइण वारी इज़त मान मिले थो कूड़ ॻाल्हाइण वारी हर जॻह ते बेइज़ती थिए थी इन लाइ कूड़ खां पासो करणु घुरिजे। लफ़्ज़नि जी माना लिखो ऐं जुमिलनि में कमु आणियो। पचर ॻाल्हि ज़िक्र जेका ॻाल्हि न ठहे उनजी पचरी छॾे ॾिजे। सूंहं ख़ूबसूरती राणी सूंहं में पंहिंजो वटि पाण आहे नीह मुहबत प्यार ऐं सां नीह लॻाइजे त उन सां नातो आहे मकर फ़रेब धोखो असांखे मकर खां पासो करणु घुरिजे। मुआफ़िक़ हिकु जहिड़ो बराबरि को बि कमु हालतुनि मुआफ़िक़ करणु घुरिजे। फ़रमाइश तंबीह सम्झाणी कंहिं बि ग़लति कमु करण ते फ़रमाइश ज़रूरु कजे। निस्बत लाॻापो तालुक मुंहिंजो का बि निस्बत न आहे। सहीयो हीलो कोशिश सुठे कम लाइ जल्द सही करणु घुरिजे। टटोली टोक चितर कंहिं बि माण्हू मथां टटोली न करणु घुरिजे। जीम हेठि इस्लाहनि जी माना लिखो ऐं जुमिलनि में कमु आणियो। काट ऊचो करणु इज़त ॾियणु मान मथां करणु शहर वासियुनि काउंसलर खे वोट करे संदसि काट ऊचो करे छॾियो। खौंस करणु शरारत करणु हथ रांदि करणु कंहिं बि अॿोझ माण्हू सां खौंस करणु का आहे। टाकू हणणु डाड़ हणणु वात हणणु अजायो टाकू हणण मां छा वणंदो? दाल पंहिंजी ज़िंदगीअ जो को बि यादगार वाक़ियो लिखो। असांजे स्कूल जी टीम लाइ उहो एज़ाज़ ॾींहुं हो जंहिं ॾींहुं असांखे स्कूलनि जे दरमियान थियल क्रिकेट मैच में ज़बरदस्त महिनत खां पोइ फाइनल जी ट्रॉफी हासिल कई। इहो मुंहिंजी ज़िंदगी में यादगार वाक़िए तौरु हिकु ख़ूबसूरत न विसरंदड़ ॾींहुं थी गुज़रियो आहे। सरगर्मी सचाई जे मौज़ूअ ते पंहिंजनि लफ़्ज़नि में हिकु मज़मून लिखो। सचाई हिकु वसी मौज़ू आहे। मां सचाई जे बारे में उहो लिखंदुसि त सच ॻाल्हाइण वारो माण्हू कॾहिं बि दुनिया वारनि जे अॻियां शर्मसार न थींदो। जिते बि वेंदो उते इज़त मान ऐं मर्तबो माणींदो हर माण्हू हुनखे जीअण ॾींदो। यादि रखो त इस्तिलाह अरबी लफ़्ज़ सुलह मां वरितल आहे। लफ़्ज़नि जी
अहिड़ी फिली सूरत जंहिंजी माना या मुराद लफ़्ज़ी लिहाज़ खां हटी करे समाजी हुजे उनखे इस्लाह चइबो आहे। जीअं उब पाण पटा कुहण, जॾहिं त लफ़्ज़ी या सिधी सही माना रखंदड़ सूरत वारा लफ़्ज़ मोहर उसरबो आहे, जीअं मिठड़ो ॻाल्हाइणु, सुठो ॻाल्हाइणु,